बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। ईद नसरातल मुस्तकीम। इंसान जी इहा फितरत रही आहे त हू हमेशह पंहिंजे ख़्यालनि सां ॿधलु हूंदो आहे, यानी हुन जी जेका सोच हूंदी आहे या हुन जो जेको ज़हन हूंदो आहे उहो उन मुताबिक़ ई पंहिंजो पाण खे हमेशह इहो महसूसु कराइण जी कोशिशि कंदो आहे त हू उन में क़ाबू आहे, क़ैद आहे ऐं ॿधलु आहे। तव्हां छा बि कयो पर माण्हूअ जी सोच कॾहिं बि तब्दील नथा करे सघो, छो जो जेसि ताईं हू पंहिंजी सोच पाण नथो तब्दील करे या पाण खे कंहिं नए ढांचे में कंहिं नए रंग में नथो आणे। उन ई लाइ त चयो वेंदो आहे त तव्हां हमेशह पंहिंजो पाण ते ध्यानु ॾियो, पंहिंजी सोच ते ध्यानु ॾियो, पंहिंजे हर किरदार ऐं अमल ते ध्यानु ॾियो, छो जो तव्हांजी ईमानदारी तव्हांजे लफ़्ज़नि खां वधीक तव्हांजे अमलनि में ज़ाहिर थींदी आहे। पंहिंजा अमल बहितरीनु बणायो। इहो ई शइ हूंदी आहे जेका असांखे ज़िंदगीअ में ॿियनि खां मुख़्तलिफ़ बणाईंदी आहे। यानी आम माण्हू त ॻाल्हियूं कंदा आहिनि, हर को कंदो आहे, पर अमल इहो हूंदो आहे जेको तव्हांखे ॿियनि खां परे करे सघे थो, ॿियनि खां अलॻि करे सघे थो। तव्हां केतिरो बि चाहियो पर हमेशह अमल जा ई पोइ लॻ थी रहंदव, छो जो तव्हांजी शनाख़्त अमल सां ई आहे। तव्हां जहिड़े नमूने सां कमु कंदा आहियो त हर माण्हू उन ई हिसाब सां तव्हांखे ऑब्ज़र्व कंदो आहे, तव्हांखे ॾिसंदो आहे, तव्हांखे सोचींदो आहे या महसूसु कंदो आहे। तंहिंजे करे हमेशह माण्हू कोशिशि करे ॿाहिरीं आवाज़ खां वधीक अंदर जे आवाज़ ते ध्यानु ॾिए, यानी दिलि जो आवाज़ु, पंहिंजो आवाज़ु। छो जो जेको माण्हू पंहिंजो पाण सां गुफ़्तगू कंदो आहे, पंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो आहे ऐं पाण खे सम्झाईंदो आहे, उहो कॾहिं बि परेशान ऐं मायूस न आहे थींदो। हुन खां परेशानी हमेशह परे हली वेंदी आहे, हुन खां ॾुखियाइयूं हमेशह दूरि थी वेंदियूं आहिनि। तंहिंजे करे ई त चयो वेंदो आहे त जेतिरो माण्हू ॿियनि जे बारे में ॼाणणु चाहे थो, ओतिरो अगरि पंहिंजे बारे में ॼाणे त ज़िंदगी आसान थी सघे थी।